तव्हांजे पंहिंजे इलाइक़े क़रमपुर लाड़ो ते المدينه होटल बहितरीन चांहि मानी जो वाहिद मरकज़ आहे जिते तजुर्बेकार अमले जी ज़ेरे निगरानी में चांहि समेत खाधे पीते जी शयुनि जी तयारी में सफ़ाई जो ख़ासि रखियो वञे थो। रमज़ान मुबारक जे करे المدينه होटल जी सर्विस सहरी ऐं शाम जो इफ़्तारी वक़्तु दस्तियाब रहंदी।